सर असा के सालिया जे हवाले से इजाजत दियो। असी उन्हें के जिंदा या मुर्दा के हालत में उन्हें के पंजी गिरफ्त में आणियो। खबरदार, साले को आदि मुजरिम नाए, उन्हें जो फाइल पढ़ियो आए, साले के तू मुंह वट पेश कर। जिए हुन का हकीकत मालूम करे, मां सच्चाई जी तह ताईं पहुंचा। सच मुझो सरदार साईं तो मुझे रातन जी निंड हराम को सुचैन है। जिस दी बाबा साईं के नी खूनी कोट मां आजाद न कया, जिस दी सुख जो साह न खणस। सरकार जे इजाजत होजे त आऊं ऐं सोढो सालिया सां गॾिजी कोट ते हमलो कयूं। बाबा से मूंखे ॻोठ मां ख़बर पहुची चुकी आहे। शाह मुराद खान वारा रिश्ते टोड़ण जे बारे में सोचे रहिया। ऐं जेकर ईअं थी बि वियो न त तव्हां सोचे सघो था पूरे ॻोठ में असांजी केतिरी बदनामी थी सघे थी। रोज़ अली खान इनखे त वनवा में मां विहारींदुसि। विहांउ फेरोज अली खान खां कराईंदुसि। पोइ इनखे ख़बर पवंदी ज़र अली कंहिंजो नालो आहे।